नौशेरो फिरोज में सिंधु दरिया ते तकरारी केनाल अॾण ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां एतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक ॾिसूं था नौशेरो फिरोज मां CN न्यूज़ जे रिपोर्टर समर अली खोसो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं नौशेरो फिरोज मीरार पलवट जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पारां जेको छह केनाल गैर कानूनी कढिया विया आहिनि उन ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। अचो त उन्हनि खां पुछूं छा चवणु आहे। जी वफ़ाक़ी गवर्नमेंट के वज़ीर आज़म शहबाज शरीफ के चीफ जस्टिस के आर्मी चीफ के मुनीर आसिम के असी अपील था कयूं त सिंध धरती जे मथा ही धाड़ो नामंजूर आहे, ही धाड़ो वापस वरतो वञे। जेकॾहिं पानी न हूंदो असांजा जर सुकी वेंदा, असांजा फसल नास थी वेंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वाज़े मौक़ो आहे। अॼु खां 27 दिसंबर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे क़ाइद शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी बरसीअ ते आसिफ साहब सिधो सो मैसेज चयो त असांजे पाणी सिंध जो हिकिड़ो कतिरो बि नथो वञे, कॾहिं बि पाणी जी असां का बि सिंध जी सौदेबाज़ी न थींदी। अॼु उनजो वाज़े सबूत पार्लियामेंट जे जॉइंट सेक्शन खे सदर आसिफ अली ज़रदारी जो ख़िताब असांजे चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो साहब जो भरपूर मैसेज आहे त असांखे क़तन क़बूल न आहे। गर्मी वारे वक़्त में बि रोज़नि सां बि असां हुते गॾु थिया आहियूं ऐं हीअ जेके केनाल कढण जी कोशिशि कनि था पिया, ये असां सिंध जा रवासी या असांजी पार्टी करे बर्दाश्त न कंदी। असांजे सिंध जे मथां को दाड़ो लॻे। जीअं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिकिड़ो चुटो मौक़िफ़ आहे त जेको दरिया ते छह केनाल जेके असांखे नामंज़ूर आहिनि, जीअं त जेको आहे असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी नामंजूर असांखे खपनि। असां सिंध धरती जा आहियूं ऐं सिंध धरती असां कमु शइ खाऊं जेको आहे रोड बंदि कंदासीं जेकर वफ़ाक़ सां असां मिटेरी मार शुरू कयूं उन सां रिआयत न कई वेंदी। गॾु छला थिया आहियूं, मौक़िफ़ इहो यादि कलाम न थिया आहिनि। सॼी सिंध में एहतिजाज आहे, सॼी सिंध एहतिजाज आहे। असल छा आहे त ॿियनि सूबनि जो पाणी ते हक़ आहे, छो न हक़ आहे, पर पाणी हुजे न। असां नथा चाहियूं त को जेको असां जेको 91 जो छा हुआ उन तहत पाणी मिलणु घुरिजे, उहे सां पाणी कोन थो मिले पियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।